माफ़ करे छो। फर्क हूंदो आहे साथ संगत जी माफ़ी में। कॾहिं कॾहिं बंदो पाण खां ऊंचो ॾिसंदो आहे न, माखो वॾो आहे, मां कुझु न बिगाड़े सघंदो, पोइ बसि ईअं फिरी करे चवंदो हा बसि मां तोखे माफ़ कयो। पर ताक़त हुजे, शस्त्र हुजनि, साम्हूं दुश्मन बीठो हुजे, पोइ कोई चए न मां तोखे माफ़ कयो, उहो सिर्फ़ु गुरु नानक जो घर। माफ़ी आहे न औरंगज़ेब एॾा ज़ुल्म कमाया, सतगुरु जा टुकड़ा कोहाए छॾिया। जेड़ी महिल जी बहादुर शाह अरदास कई दाता गुरु गोबिंद सिंह महाराज मूंखे तख़्त वठाए ॾियो हिंदुस्तान जो। औरंगज़ेब पुट सतगुरु जा शहीद ज्ञानी गुरु गोबिंद सिंह महाराज औरंगज़ेब जे पुट खे तख़्त ते विहाईंदा कि वही घरा बिसर गई सब तात पराई, जग ते साध संगत मोए पाई, नाम को बैरी नहीं बेगाना सगल संग हमको बने। दाता कोई वैरी नजर ही नथो, सबको मीत हम आपन कीना, हम सबना के साजन, सब दोस्त मुझा। मखण शाह बख्शे छे। मखण शाह जो दाता मन नथो थे, सतगुरु चंदा मखण शाह क्षमा जड़ो कोई दान ना है, क्षमा जड़ो कोई तप ना है, क्षमा जड़ो कोई तीर्थन जो स्नान ना है। मखण शाह याद रखजे कंहिंखे माफ़ करे छॾियो तो वॾो कल्याण भी कोई नहीं। क्षमा करत महातप जान, क्षमा करत ही दैवो दान, क्षमा सकल तीरथ स्नान, क्षमा करत नरकी कल्याण, जाते क्षमा धरो मन माहे। मखण शाह क्षमा समान आन गुण न है, इनको वॾो कोई गुण न है। बख्शे छो हीरवर के बख्शो वियो। सतगुरु जा स्वरूप गुरु ग्रंथ साहिब महाराज उन वक्त जेके भाई गुरदास जी को लिखराया गुरु अर्जन देव महाराज उहे हीरमल वटि हुया, उहे वापस वठी आया। साथ संगत जी उहो घर गुरु तेग बहादुर बादशाह जो गुरु अर्जन देव महाराज चयो न जितने जिसम पर पड़ेंगे छाले उतने सिख होंगे सिद्धिक वाले। उहे सिद्धिक भाई मतीदास, भाई सतीदास, भाई दयाला जी, अगते हली भाई मनी सिंह जड़न, भाई तारू सिंह जड़न भी नजर आया। सिद्धिक नजरन पिया जे गुरु अर्जन देव महाराज देव में वाला खादा तो भाई दयाले भी उन्हीं देव में सजदा कयो वाला खादा। वो घर जे जलाद सामो पुछे तो आए सा पर थाड़ करे छतो माए फाड़ थी करे किरी मुने। मतीदास चए तो तू माखे बस शयूं अगो ऑप्शन रखे तो बस शयूं चए तो हिक शय मो जुड़ हिक शय ते हल या दुनिया जा सुख या आरे जा डंडा। पो काजी जलाद में दुनिया जा सुख तो गुरु जे चरणन में दई घणा माने अल्लाह केतरा माने उन्हें जो स्वाद खबर है, पर ये आरे जा डंडा कदी लगा ना इन सिकते। एक कम कर थोड़ो आरो हलाए दिस जे माके तकलीफ थी त मां तोखे रोके वरदुम न तू माके उते शहीद करे छे। मां स्वाद न चखियो आहे। बिन्हिनि शयुनि मां हिकु शइ जी चूंड तॾहिं कयां जॾहिं बिन्हिनि जो स्वाद ख़बर हुजे। दुनिया जे स्वादनि जी ख़बर आहे पर इन आरे जे स्वाद जी ख़बर न आहे। तूं बदंदा हलाए त सही। जलाद तख्तन में बंद कियो, दस्तार लाथी, केस खोलिया जीअं अॼु असां छोकिरियूं जीअं विची मांग कढंदा आहियूं, विची मांग कढी अधु केस हिन पासे कया अधु हुन पासे। जड़ी मार विच मांग में आरो तिखो करे कंदा धसिया, बटंदा अञा हेठि पिया, हिकदम सां रत जी फुहार निकिरी भाई मतीदास जे केसनि ते चेहरे ते शरीर ते अची पई। जलाद चए तो हाणे ॿुधाए तकलीफ़ थिए थी नथी थिए, सॼो रत सां भरिजी वियो आहे। भाई मतीदास चवंदा ओ प्यारा एतिरो सुख त कॾहिं दुनिया जे सुखनि में बि न आयो, एतिरो आनंद त कॾहिं गुरु जे चरणनि में सुख वरते न आयो जेतिरो आनंद गुरु साम्हूं हुजे मरण में अचे। सतगुरु चयो कोई शायर बयान करे तो दो उंगलां जद सीस विच आरे पाया, चीर मतीदास जी बोल दे सुन काजी धर तीर, रोम रोम विच मैडड़े पीतम वसिया, आप आरा मैनू भाउंदा धर्म छड़ना पाप टुकड़े इस शरीर दे करे जे लख करोड़ कामी धर्म न छोड़ सा तेरा दीन दी लोड़। आरा प्यारा लगत है कारा करो बनाए, सिर जांदा ता जान दे मेरा सिखी सिद्धिक न जाए। सिर बने तो हलियो बने, बस मुझो मुख मुझे गुरु वारे पासे कर, जीअरे कदी गुरु के पुखी ना ॾिनी, मौत को भी नथो चाहिया काथे मुझी पिठ मुझे गुरु के अची वई। जड़ी माल गुरु तेग बहादुर साहब को पुछंदा मौत को भव तांके नथो थे, मौत को भव
और साथ दुनिया के गीत पढ़ाया आया हूँ, पहला मरण कबूल जीवन की छटास, मौत को बहुत है। ऐसा तो दुनिया के गीत बुधाया आया हूँ, जो सो बिनस है पर आज के काल नानक हर गुण गाए छाड़ सगल जंजाल। असा तो दुनिया में चई आया हूँ, चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होए, यह मार्ग संसार को नानक फिर नहीं कोई। असा तो दुनिया के चई आया हूँ, चेतना है तो चेत ले, निस दिन में प्राणी छिन छिन औग बिहार है, फूटे हट जो आरो सिर ते हले तो सिख जे मुख ते जपजी साहिबा, तेग सिर ते हले नी गुरु तेग बहादुर साहब जपजी साहिब पढ़ंदा है। जेड़ी बार जलाल हो देखो ॾिसो तेग केडी वडी आ केडी तिखी आ, हिक झटके में तव्हांजो सीस धड़को अलग थी वेंदो। सतगुरु चवंदा मैं हाँ तेग ते कढ ले तेग तू भी, मुंहिंजो नालो तेग बहादुर आ, तू भी तलवार कढ, तेग जो मकसद आ तलवार। मैं हाँ तेग ते कढ ले तेग तू भी, एक दो नहीं परख ले 100 तेगा। ओ मैनू लकवा है तेग बहादुरी दा, मेरे सावे नहीं सकदियां हो तेगा। मैं ता जंग दे आई तेगा दी छां माणी, वेख पिता दियां पहलियां दो तेगा, मेरे पिता दी अणख बहादुरी ते रहा परखदा तेरा क्यों तेगा। हुण भी वेखी आउंदे भविख अंदर मेरे पुत्र ने वहाउणियां हो तेगा, ओदी तेग विचों जेड़ी तेग निकलू औरंगजेब लखा लै गई तेगियां खो तेगा, लखे तेगा किसे काजी जड़ी मार जे पियो मां खानदानी काजी आ, जलाद जे तो मां खानदानी जलाद आ, दरोगो जे तो मां खानदानी दरोगो आ। गुरु तेग बहादुर साहिब कहंदा तू खानदानी काजी, तू खानदानी जलाद, तू खानदानी दरोगो आ। ॾिसो कुदरत सबब केड़ो बनाया, तू खानदानी काजी, तू खानदानी जलाद, तू खानदानी दरोगो, मां भी खानदानी शहीद आ। मुझो ॾाढो गुरु अर्जन देव महाराज भी शहीद हो, अॻिते हली मुंहिंजा पोटा भी शहीद थी विया। मेरे अजदाद से मुझको मिला है विरसा शहादत का, मेरी औलाद की जागीर है जामे शहादत। साथ संगत जी एड़ा लिहाड़ा सिर्फ गुरु शहादत ॾिनियूं नी, प्यार वारे सिखन भी पंहिंजा सिर कुहाया, प्यार वारे सिखन भी प्यार वारी सिंगड़िन भी पंहिंजे लालन जा टोटा टोटा कराए उहे हार गले में पाराया। चवण ॾाढो आसान आहे, हिकु भयानक उहा दहशत अखि न हाणे ॾिसो छा हालत वक़्तु थी हूंदी जंहिंमहिल ॿारनि जा सिर टोटा टोटा करे उहे हार पियो माइरनि जे गले में विधा विया हूंदा, माइरनि खे छा गुज़री। शायद चए थो न मां ने सिदक दी में की दास्तां सुणावा, बच्चियां समेत जेलां विच कैद समझो मां, पुत्रां दा सोहल सीना परछी परो रही है, मां मुस्कुरा रही है कायनात रो रही है, फिर हार उसने टोटे करके बना लिया है, मामा ने शुक्र कह के गल में चुकवा लिया है। हाय भी आखदी नहीं ये किस तरह दी मां, हाय भी नथी आखे उफ भी नथी करे, छो जो गुरु जे भाणो मने वो सच थे भी मनो। पहली पौड़ी में सतगुर बयान करिंदा जड़ी मां सवाल है दाता के वो सचियारा होई है ये वो कूड़े कुत्ते पार। सतगुर जवाब देंदा हुक्म रजाई चलना नानक लिखिया, हुक्म ते हली को पार पइजी वेंदासीं। साथ संगत जी वरी वरी हथ जोड़े वेंती एड़न दिहाड़न में इन्हनि महान दिहाड़न में पंहिंजी ख़ुशियुनि खे पासे रखे हिकिड़ो महीनो गुरु जे लाइ कढी ॾिसो, हिकिड़ी शहादत 1 साल गुरु जे बैराग में गुज़ारे ॾिसो उहा कीअं महसूस थींदी आहे, कीअं उहे थधे बुर्ज जूं हवायूं असांजे तन खे बि छुईंदियूं नी, कीअं उहे ॻोढ़ा जेके सिखनि जी दह निकिती हूंदी सतगुर जो सीस कटंदे ॾिसी उहा दह असांजे मन मां बि निकिरी पए काथे असांजो मन बि बैराग में अची वञे। साथ संगत जी इन्हनि ॾींहंनि में ख़ुशियुनि खां परहेज़ कयो, शादियुनि खां परहेज़ कयो। जे मिट माइट में शादी आहे न चलो हिकु बंदो रखे थो जे असां जवाब ॾेई बीह रहूं था बाबा शहादत जा ॾियाणारी मुंहिंजे सतगुर जे लालनि जी शहादत आहे, तूं भले शादी करे थो कर पर मां पंहिंजे परिवार सां गॾु न ईंदुमि। जॾहिं मां हिकु परिवार बि इहो फ़ैसिलो करे ॾींदो न त असां न ईंदासीं, आहिस्ते आहिस्ते करे इहा शइ पाण ई हटिजी वेंदी। अहिड़नि ॾियाड़नि में शादी रखणी ई न, शहादत असां लाइ थी आहे न, सिख पंथ जी साधना त सतगुर कई हो।
साथ संगत जी एहसान फरामोश न थियूं। जीअं मस्कीन साहब चवंदा आहिनि इहा शहादत, इन शहादत खे मल्हाइण फ़र्ज़ ई हिंदू आहे, असांजो फ़र्ज़ु आहे। हाणे भाई साहब नालिक राम खे चयो फ़र्ज़ु बि आहे, सतगुर जो कर्ज़ बि आहे। असांजो कर्ज़ त नथा लाहे सघूं पर फ़र्ज़ु निभाए सघूं था। वरी वरी संगत खे साथ संगत जी वेनिती आहे ज़रूरु इन्हनि ॾियारनि में परहेज़ कयो, सतगुर सां प्रीत सची रखी ॾिसो। ॾिसो सतगुरु कीअं असांजा बेड़ा बि मखण शाह जे बेड़े वांगुरु